मां तव्हांखे स्वामी हरीश शर्मा जी सां मिलायां थी, जेके असांखे सिंधी विवाह जी रस्म ऐं उन्हनि जे गूढ़ रहस्यनि सां परिचित कराईंदा। नमस्कार स्वामी जी, तव्हांजो हिते स्वागत आहे। अॼु मां जानकारी वठणु चाहींदमि कि सिंधी विवाह जी रस्म छो आहिनि और उन्हनि जो रहस्य छा आहे। मिठी मूमलड़ी माणी दे, ओ मिठी मूमलड़ी माणी दे। महाराज स्वामी, मुंहिंजो पहिरियों सवाल इहो आहे कि जंहिं महीने में माउ पीउ जो विहांउ थियलु हूंदो आहे उन महीने में असां ॿारनि जे विहांउ जो मुहूर्त छो न कढाईंदा आहियूं, या जंहिं महीने में ॿार ॼायल हूंदा आहिनि उन महीननि में उन्हनि जे विहांउ जो मुहूर्त छो न निकिरंदो आहे। शुभ विवाह जे मुहूर्तनि जे बारे में इहा असां वटि परंपरा रही आहे त जंहिं महीने में माता पिता जो विवाह थियलु हुजे उहे तारीख़ असां छॾे ॾींदा आहियूं ऐं साण साण इहो बि वीचार कंदा आहियूं त जंहिं महीने में ॿारनि जो अर्थात शादी कंदड़ छोकिरे ऐं छोकिरीअ जो जनमु थियो हुजे उन महीने खे असां टारे छॾींदा आहियूं। उन महीने में ॿारनि जो विवाह जो मुहूर्त निश्चित न कंदा आहियूं। इन जे रहस्य में इहो प्रमाण ॾिनो वियो त परमपिता परमात्मा जी ही कृपा सां जंहिं नक्षत्र में ॿार जो जनमु थियो आहे या जंहिं नक्षत्र में माता पिता जो विवाह सफल थियो हुयो उन महीने खे छॾे ॾिजे, छो त कंहिं बि कार्य जी सफलता जो श्रेय परमात्मा जे मथां असां रखंदा आहियूं। त जंहिं महीने में माता पिता जो शुभ विवाह थियो उहो ईश्वर जी कृपा सां संपन्न थियो ऐं साण साण जंहिं नक्षत्र में जंहिं ॾींहं ते परमपिता परमात्मा इन्हनि ॿारनि खे जनमु ॾिनो आहे उहो ईश्वर जो निश्चित कयल मुहूर्त हुयो। पर असां जेको हे विवाह जो मुहूर्त निश्चित कंदा आहियूं इहो असां पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजे सेणनि जी सां हंडाए करे रखंदा आहियूं त परमात्मा जी मर्ज़ी ऐं असांजी मर्ज़ी अर्थात परमात्मा ऐं हिन मनुष्य में तमामु फ़र्क़ु आहे। इन मर्यादा खे ध्यानु रखंदे हूंदे जंहिं महीने में ॿारनि जो जनमु थींदो आहे उन महीने खे टारे छॾींदा आहियूं। साण साण इहो बि वीचार कंदा आहियूं त जंहिं महीने में माता पिता जो शुभ विवाह थियलु हुजे उन विवाह जे महीने खे बि असां छॾे करे ॿारनि जो शुभ विवाह जो मुहूर्त असां सुनिश्चित कंदा आहियूं। स्वामी जी, मुहूर्त खां पोइ पहिरियों सवण जेको असां विहांउ में कंदा आहियूं उहो सवण आहे बुकीअ जो सवण। असां चाहींदासीं कि तव्हां असांखे जानकारी ॾियो कि बुकी जे सवण जो कहिड़ो महत्व आहे और इहो छो शुरूआत में कयो वेंदो आहे। जहिड़े नमूने बुकीअ जे बारे में तव्हां पुछो त स्पष्ट आहे त बुक जो ई माना थींदी आहे अंजुली। त बुकी असां शुभ विवाह जे पहिरें सुगुन जे रूप में इन करे बुकी विझंदा आहियूं त अन्न जेको असां इहो पवित्र असां हिन उखरीअ में अॼु विझूं था या जंड में विझूं था उहो अॼु असां पवित्र हथनि सां हिन बुकनि जे द्वारा पयल अन्न जे द्वारा देवताउनि जो पूजन कंदासीं, 60 सुगुन कंदासीं। इहो अन्न ॿिए कंहिं कार्य में प्रयुक्त न थींदो, देवनि जे ई संबंध में इहो उपयोग में आणियो वेंदो। इन करे विशेष प्रतिष्ठा करे बुकी जे रूप में असां इहो सुगुन सभिनी खां अॻु में कंदा आहियूं। स्वामी जी, आम जीवन में पाण हिक ॿिए खे वाधाई ॾींदा आहियूं ऐं वठंदा आहियूं ख़ुशी जे मौक़े ते, पर विहांउ जे टाइम ते वाधाई ॾियण और वठण जो स्पेशल ॾींहुं और तिथि निश्चित कई वेंदी आहे, उन जो कहिड़ो महत्व आहे। जहिड़े नमूने वाधाई जी परंपरा असां वटि आहे शुभ विवाह में, वाधाई जो मतिलबु आहे त असां कंहिं ख़ुशीअ जे मौक़े ते असां ख़ुशियुनि जूं वाधायूं ॾियूं, अर्थात उन्हनि जी ख़ुशीअ में असां बि शामिल थी करे असां उन जा हिसा बणिजूं। हाणे प्रश्न आहे त शुभ विवाह में वाधाई छो वठिबी आहे। इते असां तव्हांखे इहो ख़ासि करे ॿुधाईंदासीं त वाधाई ॾियण जो शुभ विवाह में सभिनी खां वधीक तरजीह ॾिनी वई कन्या पक्ष खे ऐं साण साण असां सिंधी परंपराउनि में इहा पक बि करे मञियो वियो त अॼोके ॾींहुं ई विवाह जो कार्य संपन्न थियणो आहे। त सभिनी खां अॻु में कन्या खे असां तरजीह ॾिनीसीं, कन्या पक्ष वारनि खे, कि उहे शुभ विवाह जो शुभ सुगुन जे रूप में वाधाई खणी अचनि
ऐं अची करे हिते ॾियनि सभिनी पंहिंचनि जे अॻियां, मिटनि माइटनि जे अॻियां ऐं साण साण असांजे सभिनी महिमाननि जे अॻियां। उन में ॾियनि छा? शुभ प्रतीक जेको पवित्र फल मञियो वियो, उहो शुभ नारेल ऐं ट्राल, जेको असां अची करे कन्या पक्ष वारा अची करे ब्राह्मण खे ॾींदा आहिनि ऐं असां उहो ट्राल घोट राजा खे पाए करे उहो पवित्र कन्या पक्ष जे तरफ़ां आयल नारेल खे प्रतिष्ठित करे पंहिंचनि जे अॻियां, मुखियुनि जे अॻियां, मिटनि माइटनि जे अॻियां अची करे पहिरीं वाधाई उन घोट राजा खे ॾींदा आहियूं। तंहिंखां पोइ ॿियनि सभई मिली करे घोटेतनि खे वाधायूं ॾींदा आहिनि ऐं ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि। हिंदुस्तानी परंपरा में इन खे तिलक बि चइबो आहे। वाधाई जी इम्पोर्टेंस त सम्झ में अची वई। असां शुरूआत कंदा आहियूं ॾेव धामण सां ऐं खूंबे जे सवण सां। इन्हनि जो कहिड़ो महत्व आहे, इन जी कहिड़ी इम्पोर्टेंस आहे या रोल आहे, इहो थोरो स्पष्ट कंदा। वाधाई खां पोइ खूंबो थींदो आहे। सुगुन आयो खूंबे जो सुगुन। खूंबो छा थींदो आहे? खूंबे खे असां सिंधी भाषा में ॻाढ़ो रंग चवंदा आहियूं, गुलाबी रंग चवंदा आहियूं। इहो शुभता जो प्रतीक आहे ॻाढ़ो रंग जेको खूंबो। 7 सुहागणियूं मिली करे असां विवाह जे लाइ प्रयुक्त थियण वारा जेके बि शुभ वस्त्र आहिनि घोट जा या कुंवार जा, उहे रंगींदा आहियूं शुभ रंग में। इहो मांगलिक प्रतीक आहे, ॻाढ़ो रंग, गुलाबी रंग। सो उहो खूंबो असां कुझु शुद्ध वस्तु खणी करे उखरी मोहरे में विझी करे असां 7 सुहागणियुनि खे गॾु करे ब्राह्मण जे द्वारा मंत्रनि सां आवाहन करे असां देवताउनि खे ऐं गणेश भॻवान खे सभिनि जे अॻियां उहे कुटींदा आहियूं। हाणे इहो कुटण जो छा मतिलबु आहे, सो तव्हांखे ॼाण ॾियूं त जेकॾहिं असां कोई सुठी शइ कुटींदासीं त उन जी सुगंध वातावरण में ज़रूरु ईंदी। जेकॾहिं कोई दुर्गंध वारी शइ असां कुटींदासीं त उन जी दुर्गंध वातावरण में अवश्य फैलंदी। सो कुझु शुभ वस्तु पूजा जे योग्य अर्थात हरिद्रा, हैड्र, 7 गणियूं ऐं साण साण साई पीली जेका ईंदी आहे, सरसों जंहिंखे असां सरियां चवंदा आहियूं, ऐं पांवारी, इहे गॾु करे थोरो रंग विझी करे, ॻुड़ विझी करे, छो त पीलो रंग भॻवानु विष्णु जी पीतांबर स्वरूप आहे। इहे सभु गॾु करे असां शुभ वस्तु उन में विझी करे 7 सुहागणियुनि सां मिली करे घोट या कुंवार जे द्वारा मिली करे इहो सुगुन कंदा आहियूं। जीअं असांजे हिन घर में अॼु ख़ुशीअ जो कार्यक्रम आहे ऐं ख़ुशीअ जी वस्तूं, पवित्र वस्तूं हिन वातावरण खे पवित्र कनि ऐं ख़ुशहाल जीवन असांजे ख़ुशहाल पल अचण वारा आहिनि। सो इहो ॻाढ़ो रंग प्रतीक आहे ख़ुशियुनि जो। सो अॼु हे ख़ुशी जो कार्य असांजो निर्विघ्न संपन्न थिए, इहो भाव आहे खूंबे जो। खूंबे जे सुगुन जे बारे में हिकिड़ी विशेष ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइजे त जॾहिं असां जूं माताऊं भेनर खूंबो कंदियूं आहिनि, खूंबे जी प्रक्रिया पूरी थींदी आहे, महाराज बि उतां हलियो वेंदो आहे ऐं उन छोकिरो अर्थात जेको वर आहे या जंहिंजी शादी थिए थी उहा कन्या, उन ॿिन्ही खे उतां उथारे छॾिबो आहे। छाजे करे कि इन्हनि जी नज़र उन खूंबनि थियल वारे कपिड़नि जे मथां न पवे। उन जे बारे में रहस्य इहो आहे त घोट ऐं कुंवार जा श्रंगार जा जेके बि श्रंगार जूं वस्तू आहिनि, जेतिरा बि कपिड़ा आहिनि, उनखे हे तेसि ताईं न ॾिसनि जेसि ताईं मंत्रनि जे द्वारा उन जी पूरी तरह सां प्रतिष्ठा न थिए। मंत्रनि जे द्वारा प्रतिष्ठित थियण खां पोइ असां उहे वस्त्र ऐं उहे सभु ॻाल्हियूं, सभु शयूं उन घोट ऐं कुंवार खे ॾेखारबियूं आहिनि। इन करे ई उतां उन्हनि खे हटाए छॾिबो आहे जीअं घोट ऐं कुंवार जी नज़र उन जे मथां न पवे। खूंबे जे सवण जे बारे में तव्हांजी जानकारी मिली, तव्हां जेका जानकारी ॾिनी उहा ॾाढी फ़ाइदे वारी हुई। लेकिन हिकिड़ो ॿियो इम्पोर्टेंट सुवाल इहो आहे कि वनवाह जो मतिलबु छा थींदो आहे? विहांउ खां पहले असां छोकिरे छोकिरी खे वनवाह में छो विहाईंदा आहियूं? अखरनि सां स्पष्ट आहे त वनवाह, जंहिं ॿार खे असां अॼु विवाह जंहिंजो संपन्न करायूं था, उन खे प्रतिबंध जे रूप में असां इहो चवंदा आहियूं कि तूं काॾे बि हेॾे होॾे न वञ, तुंहिंजे अॻियां हाणे तूं प्रतिबंध आहे, छो त मंत्रनि जे द्वारा तुंहिंजो सुगुन आरंभ थी चुका आहिनि। इन करे
हल्दी लगाए करे, उबटन लगाए करे हिकिड़ो प्रतिबंध तुंहिंजे अॻियां लॻायूं था असां तुंहिंजे मथां त तूं हेॾे होॾे काॾे न वञजांइ, एकांत में रहिजांइ, छो त तूं अॼु खां तूं पाणी ग्रहण संस्कार जे द्वारा गृहस्थ आश्रम में प्रवेश कंदे। तंहिंजे करे इहो गंभीर विषय आहे, घणेई दायित्व आहिनि, इन करे असां तोखे इन प्रतिबंध में ॿधूं था, जंहिंखे नालो ॾिनो वियो वनवाह।